हिकिड़ी शइ तव्हांखे भली थी लॻे जेका तव्हां लाइ नुक़सान। अब आहे मेलो जेको लॻो हुकूमत जी सरबराही में लॻो, मौलाई मेलो अलाए मौजाई मेलो, मूंखे ख़बर ई न आहे केॾी बेहाई फेराई। जर्मन अलाए किथां खां मायूं आयूं, मुजरा करायूं पे, जिन जा जिस्म नज़र पिया अचनि। हुकूमत जी सरबराही में बेहाई पे थिए। कहिड़ो तव्हां क़ौम खे पिया ॾियो? इते नौजवान छोकिरा नौजवान छोकिरियूं, हाल खड़ी तव्हां न वियो, मां न वियुसि, मुंहिंजी न्याणी न वई, तव्हांजी न्याणी न वई, पर जेके वयूं असांजूं माइटणियूं न, या असांखां ॿाहिरि हिन इलाइक़े जूं तव्हांजूं असांजूं माइटणियूं, इन्हनि नौजवान नस्ल खे तव्हां कहिड़ो था दर्स ॾियो? हुकूमती सतह ते बेहाई पिया सेखारियो, यूरोप कल्चर पिया ॾियो, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में गदो नस्ल पिया ॾियो, जंहिंजी हुकूमत सरबराही पई करे। ऐं दुआ थो घुरां अलाह से इन्हनि हुक्मरान खे हिदायत ॾिए त ॿी अहिड़ी बेहाई न कर। पहिरीं ॻाल्हि, जेकॾहिं हिन जे मुक़दर में हिदायत न आहे, इन्हनि अहद कयो आहे इहा बेहाई फैलाईंदासीं, त पोइ अलाह खां दुआ आहे त अलाह साईं अहिड़नि बेहाई फैलाईंदड़ खे तबाह बर्बाद कर, इन्हनि जी सरपरस्ती कंदड़ खे तबाह बर्बाद कर। कहिड़ो पिया क़ौम खे पैगाम ॾियो? असां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान हिंदुस्तान खां अलॻि थियण जो मतिलबु छा हो? असां आज़ादी सां पंहिंजे इस्लामी रिवायात खे अलाह ऐं अलाह जे रसूल जे अहकामात ते ज़िंदगी गुज़ारियो। तव्हां त उन्हनि खां चढ़ी विया बेहाई में। अलॻि मुल्क जी पोइ ज़रूरत कहिड़ी हुई? फरमाई इहा शइ सभु कंहिंखे वणे पई। सोशल मीडिया ते बि आहे, मूंखे हिकिड़े दोस्त ॾेखारी, सोशल मीडिया ते व्हाट्सएप ते फेसबुक ते मौजूदु आहे। फरमाई वल्लाहु यअलमु व अंतुम ला तअलमून, अलाह ॼाणे थो तव्हां नथा ॼाणो। जेके शयूं असांजे लाइ भला मुस्लमान छुड़वाग न आहे, आज़ाद छुड़वाग न आहे, मुकल्लफ आहे शरीयत जो, कंहिंजो ग़ुलाम कोन्हे, पर अलाह ऐं अलाह जे रसूल जे फरमान मञण जो पाबंद आहे।